असां जे खिलाफ एडा वे डीएसपी के धारियां दई आयो ही एडा वे बेहण कोन चाहिदो हा अरे वे एडा बेहण कोन चाहिदो मूंखे इज्जत में मसलो ॾेखार एडा वे ता बेहण मां कोन चाहिदो पचे दी पोवे दुस एडा वे पचे दी ता गज्जू धारे लाए ता बड़ा डोह के आन कोठे में हां मारे दी करे ॾेखारी दो सही ना मां गोठरा जे ला अमन तो चाया रोज करे मुझे मथा बिठो है साथी थियो ता गज्जू धारे लाए तू न छई का गोठे में गाड़ी पार बचो के निकरी साण तो करे ता इने गोठे में एडी बाय बारे दिनिया हाशिम खान तप्पी न गला अरे बस तप्पी न गला टेंडारे छे से मुल्क में दो तो बात समझी दो तप्पी न गला दे तप्पी न गला तू जी ऐसा तो मुझे सामने पेड़ जी बनाए तू मुझे क्या गला इधरो दम हाशिम खान तो में बिना है तो के दिसी रहे दस मां जको मुझे क्या तो चाहिए वो कजा बस आवाज हट हाशिम खान बस कर नजर हट कर तो कोई शे नहीं मां छक्के से बाण कर दो मैं ए तू गाना ही चाहतो तो मैं से करिया धरे दिसी रहे दस दे जे माने समझी जातो सब तो न थे नंढो बार को पार बचो के गाड़ी कान तो सा करे जे करे जे खाने लगा फुल उठायो ए वाचा जेके कद थई न मारा पिटी कदो ये कोई रोड ते लाश फिटी के छे बोल तो के मास्टर दसो जो मुझे खुश को मारियो है ए हां हाशिम खान ने मैं मतलब वना तो अरे हल खबर पहुंची हल तो मुठी न किथे छे हल तो खबर पहुंची त केर दा धोआ हल दा केर खंतो अरे यार रड़के हैं कई बी रात आडे केर मुके खबर कोण दो थे अला केर देख खबर भला यार रड़के हैं कई यार मगे बी रात आडे खबर में अचे मगे कोहे थदो दी वे अच्छे टिक्कियों खा जल्दी कर हलो रहा अच्छे पानी पी थदो थी ठर कम थियो हाणे वडेरे देखणी दो मां हेलो वडरा कम थियो आजकल मुफ्ती के छोरे के ढहाणी भाई सही मारे भी धोई के दे बिया देना चाहती है चा उतरे ठोको कटी जाए किन्ना भेड़ा वी हेरे चाहे पीचा अरे छोरा है छा क्यों थई केड़ो ना आग क्यों थई छोरा सरदार है वो मानू तई जको फुर कई से इनके मां जा फांसी दी जा के गुम कई से बस किदे कई से न कर न त शायद वो दई जने फुर कई से वो शायद मां या दोई वो दोई मां ने बस किदे गुम कर अज है मां तुझे ला गिफ्ट आ दिया हां भाई
हाय कर इनके तू कोई खत्म कर फांसी दी तरस इन्हें गुम था कर छॾियो के जे हवाले कर के खड्डा उछाल छॾियो भला तोखे फांसी त न अचे हां सरदार बस कुछ भी कयो बस ठीक आहे छुटा ला दूं बस तू हाणे भॼ हेॾे भजो ना हा बस भॼ मां हाणे ॾिसां थो बस भॼ बस तू पेरटा थोड़ी नाग कर छॾियो नाशे खणी मुंह जे ओता कदी भगा था अचनि इस सताम के घुराया थे कि गुम करे कि छा करे आहा को करे छॾियो छोरे साईं तने कजो जे हवाले करे छॾिया जान छुटे छोरे मां हाँ सरदार थोड़ी देर गाड़ी आ गई हां गाड़ी खराब थी पया गाड़ी अजाई मास्टर का पुलिस है छाती खराब फाट खाऊं रहती हां ये ना गाड़ी साउंड स्टार्ट करें अब बाबा सही है गाड़ी स्टार्ट छा कर दे से स्टार्ट न क्यों है ना थाइस जगह खराब हो था गाड़ी थोड़ी तुलन खराब है हेलो सदा खाना कल तपी पे वाला है हाँ हाँ झटा जो मुझे बंगले ते तुला गिफ्ट आंदी आ वरी केड़ी गिफ्ट आंदी दवा हां चच खबर पेजी दे उते को बे हां चच बंगले ते झट बंगले में माचा हां झट जे बंगले ते इन ने तो माराने प्रोग्राम क्यों हो जाई न बंगले ते ता तपी पे गलायो हां हां झट जो हेलो माचा दो आशुम खाना हां बतख के बच्चे का सवाबी गिफ्ट के दिया अरे थधो थी ए वे मां जट है आयो हां तो तू रुको गलत गालियों कहीं बैठो ही गलत खबर पेजी दे गलत केरा वे चाय दा पी वे अच्छा तो हन चाय दा या गजनी चाहे मैं पहले न आयो हां सिर्फ जगह तुझी गाल हो जाए वहां सा के बुधा गिफ्ट किथे आ गिफ्ट तो देखा तो वे चाय पी अरे छोकरा चाय दी चा मठन पर मैं चा जैसे गिफ्ट दिखाई दूं किदा गिफ्ट थदो दी करे रे अरे कुबा जिते ता जो डाडो मारियो ने जिने ने उन्हें केतुड़ी वठी वनीस देखाई सदाम खाना के वनी वन देखाई तक छा है उते अरे छोरा कि त्यारे तोर डाडे यार केतुड़ी जे तो जिन्ना ने मारे तोर डाडे गई सरदार एडा सामू आ हल चल हम देखा हां ये है गिफ्ट ई तो सुठो कम थी वसा ले जेके गोलियों पे है रजुआ साईं असा ने कम जी शय ही हो कम जी शय छोरो गजू धारे भाई फरमाशी दा सा इयो पहुंचायो सरदार बाबा दिसी डाडो खुश थींदो हिन के मालार गाडी में मथो लाहे हिन के खयूं हलम समझी ये आशम खाना तमाम थोड़ा ता पिया भी हानी बस यार ये वाह जी मथे जणो वाह आशम खान सां हर ॻाल्हि जो सौदो जे चवंदो ते कंदासीं दा दादा आचरे डी जो का मालाई ट्रकी विंदी उन्हें में खयूं हलऊं ना बस दिए ता चवंदो जीअं गजू सरदार चवंदो तीअं थींदो हिन सां न त हितां त खणा हलऊं ना जेस ताईं हलऊं त हा हा अचो बाबा आशम खान थोरा हाल मञूं वरी हीअ गिझ मथे टंगी पई हुजे ये चीज है दिस हा बाबा सही आहे बस अचो अचो मूंसां अचो मूंसां अरे चला अचो तुम्हारा दादा है ॾिसूं हली हाणे
देखा बरा कम सा हाशिम खान वाह जो करे चनी सफा अल्लाह है मता न मनी वाके यार जेका गिफ्ट हाँ। खपे पई सो तो वा गिफ्ट टंगी पई हां इन छोरे जे ॾाॾे जे गेदुड़ी हेठो अच्छा हां वो अल्लाह मता न मनी तो हाशिम खान हाने बस दोस्त हवाले कर बाकी तू भी जान छुट्टी हां समझई बस खणी वञो त किथे वञी फिटी कयो जो मसलो आहे ठीक आ अचरे डी में माले चटनी जी ने खायूं ई जासे से बस सही आ बाबा जिता है चंगी सलाह बावन शंकर मोटर ते कान खजंदी हां हाने जे ता चवन दो सा ता हुकुम मंदा हां समझई सुभाणे भला जशन थी वञे अब जशन त कराए न बाबा खुशी सुभाणे जशन थी मिलो अरे बोला ये खुशी जशन था क्यों ठीक है हां बाबा ठीक, जशन ठीक। थी ठीक है चंगू चंगू बात हां मोकलानी ना है चंगू बस ठीक है अरे हेलो, पानी यो सुभाणे गज्जो के घुराए जा हां बाबा उन्हें घुराइंदा हां घुराए जा हां तने फंक्शन थी न ठीक बाबा है ठीक है समझदार है ये सरदार बी गाल कान बताई जा वरी केड़ी रे हाशिम खान का बता थोड़ा का कुर्ब करे छनी आ बुधाई आ कुर्ब सा करे छनी लख थोड़ा असा ते एतरो कुर्ब कयो नहीं जो क़यामत तक न लाए सघना यार वो गजवा घुरायो ना त असां बुधायो जे अब गज्जो के घुराइंदा मिंट फिलहाल बीह त सही गज्जो जो कम थींदो बुधाई हां पर असा मसलो आ त असा के करण छा घुरजे मला असां करणो घुरजे त हुनखे घुरायूं त सॾ जाऊं ना जशन में लगा करायूं ना सुभाणे आदा और हुनखे हां हिन कर न हां तू सुभाणे मास्टर वाली गाड़ी जेकी आ या वनी चोर बाजार में खपाए हां बुधाई हां पैसा वठी अच त सुभाणे ना जशन हली कयूं रे हाशिम खान जी या खपंदी हिमल धमोली जो बाबा अध बोल न खपे खणी चया न खपे पर सुभाणे खपाए अच हां कीअं बि करे खपाए अच ये तो करे खपाई जे पट्टी मिलन छट्टी मिलन जेके जेके बि वणंदी हो तो खपाए अच वो असां खे ॿुधा समझई ये त जशन जतरा दा पैसा कदी हा हा बटे रुपया घोर भी जाऊं हा हा सब ॻाल्हि थी बाबा चुपचो मां सरदार खे समझा गजुआ गजुआ अच्छा ठीक है हेरा हाथ जाऊं खुश आयो इजो है जते खुशहाल खैर अदा अच्छा हलो चल सरदार मेरी ॻाल्हि ॿुधो न मुंहिंजी जेको रजू करो मास्तर असां गॾु गाॾीअ फुलकी उहो असांखे मिलियो आहे रेस हाशिम खान पंहिंजे उतां खे घुरायो जिते उन रेस हाशिम खान जो छोरो जेको बिता ते नंढड़ो कुब्बो हा उन जी ॾाॾे जी गेतुड़ी हूंदी उते उन ॾाॾे छोरे जेके गेतुड़नि जे गेतुड़ी वटि जिननि पूरो कयो मारे उन में टंगियो रेस हाशिम खान हा बसि टंगियो हुई असांखे चई तव्हां अचो उहा असांखे गिफ्ट ॾेखार असां वियासीं गिफ्ट ते छोरो विहारे वेठो भाई छोरो छो विहारो हा हाणे मुंहिंजो मसलो इहो आहे त जेको असांखे करिणो आहे सो उहो ई करणु घुरिजे सुभाणे चई त मसलो इहो आहे असांजो सुभाणे अचो ऐं खणीसे ॿुधा ॿुधो जा कहिड़ी ॻाल्हि काने अथव ख़्यालु अॻिते ग़लती कई आहे न सॉरी सॉरी काकड़े मां ज़बान छिके कढंदो साईं सम्झई हलो कम कार लॻो तव्हां ॻाल्हाइण ते 5 मिंट बंदो ॻाल्हाई जा हाणे खणी अचण मीटिंग हणी थो अचे ॿुधाई न सरदार दर्शन करण लाइ हाशिम खान जो उतां कढी भैया तेज तो चलो ॻाल्हाई मक्खियूं खाली नहीं छा तेज ॻाल्हा धक्के सां ॻाल्हा असां को जिॾऊं था
सरदार है जशन बाहर हाशिम खान जे उतागत रात हर्ष दिखाए मूंखे दे ख़बर गजन फ्रेश फ्रेश थी आई हाँ जी हाँ हां मिस्र मां छोकरी आई थमे भला ॾिसो आ दिया हां दिखाने वाला आधा छोकरी कदे आ छोकरी कदे ओए बोली भला ने समझ दे मिस्र मां आंदी था मैं मिस्र मां अंग्रेजी ॻाल्हाईंदे हुन खां पुछ भला हां मां ॻाल्हाईंदो हां मां मिस्र जी शहर जी ॿोली ॻाल्हाईंदो हां अचे न छोकिरी मां हुन ते ॻाल्हाईंदो घणी थी वठे अचे भली अचे थी ॾिस भला इहा समझी तो अंग्रेजी ॻाल्हाईंदे आहियो छोरा तू समझी तो मां समझंदा मां मिस्र में रही आहियां ॿ टे दफ़ा हां हां असां ॻाल्हाए छा थी वे खेशरी वेशरी थी करे भई माना हिन जी फी आहे पूरा 60,000 जी वठे हां वो जशन कंदी आहे अच्छा पूरा 60,000 जी वठे ये ॻाल्हि मां अंग्रेजी तू ॻाल्हाए तो पतो समझे कीअं हां मां रही आहियां न भाड़ा पुली मां उते कंदो मिस्र जी शहर में हिन मां सम्झ 60,000 वठंदी अच्छा हां उते शर्मा थे बस बाबा जशन करायो न बाबा जवरक्षित गोरे गरस्ता जवरक्षित तारी मिला बारात हसी तो साथी आहे मुलाकात हसी आज मेरी पायूं के गीत गायूं मौक़ो आ मिलियो खुशियूं मल्हायूं हाँ मोर नचन पिया करे घोर नचन पिया ताड़ियूं असां बि वॼायूं साईं चूड़ियूं थियूं खड़कल दिलियूं पयूं धड़कल दिल सां दिल खे मिलायूं साईं के हार हथन में के खणी गुलड़ा अचन था हो खणी गुलड़ा अचन पिया मोहब्बती माहौल आहे रंग रचन पिया हो केॾा रंग रचन पिया हो ॾाढा रंग रचन पिया ओ सुहिणा रंग रचन पिया मिठिया ॾाढी सुठिया संगत कठिया ओ सुहिणा छा जो पोत हिजाबवा ओरे हलिया फिर सोरे हलिया चप चोरे हलिया ओ सुहिणा मुंह ते छाल निकाबवा सब आया सजन मुंहिंजा मोर मखण हथड़न में खणी ही गुलड़ा छॾण आ झुमरियूं पायूं के गीत गायूं मौक़ो आ मिलियो खुशियूं मल्हायूं के होर नचन पिया करे घोर नचन पिया ताड़ियूं असां बि वॼायूं साईं चूड़ियूं थियूं खड़कल दिलियूं पयूं धड़कल दिल सां दिल खे मिलायूं साईं के हार हथन में के खणी गुलड़ा अचन था हो खणी गुलड़ा अचन पिया मोहब्बती माहौल आहे रंग रचन पिया मास्तरा अरे हे तो रज्जू जो आवाज आ
शाहिद चांजा गालिया सची देहु तू अची ओ मिठा तो में मुंहिंजो साहुआ हथड़ा खणी थो ॾाढो वणी थो तीर हणी थो तूं सिधा तो में मुंहिंजो साहुआ तोसां आहे दिल तो मुंहिंजी मुमल तुंहिंजी वणे थी हरे अदा के चल आ झुमरियूं पायूं के गीत गायूं मौक़ो आ मिलियो खुशियूं मल्हायूं के होर नचन पिया करे घोर नचन पिया ताड़ियूं असां बि वॼायूं साईं साईं चूड़ियूं थियूं खड़कन दिलियूं पयूं धड़कन दिल सां दिल खे मिलायूं साईं आ रात हसी बारात हसी तो साथी आहे मुलाकात हसी आ झुमरियूं पायूं के गीत गायूं मौक़ो आ मिलियो खुशियूं मल्हायूं हा मोर नचन पिया करे घोर नचन पिया ताड़ियूं असां बि वॼायूं साईं चूड़ियूं थियूं खड़कन दिलियूं पयूं धड़कन दिल सां दिल खे मिलायूं साईं के हार हथन में के खणी गुलड़ा अचन था हो खणी गुलड़ा अचन पिया मोहब्बती माहौल आहे रंग रचन पिया हो केॾा रंग रचन पिया हो ॾाढा रंग रचन पिया ओ सुहिणा रंग रचन पिया मना भाऊ अरे तू छोटो माण्हू आहे हिकु त चाचा जो खीर में पानी पर छोरे खे चवंदो त हिकु टे भता लिखो त वरी हिकु लिखी वेठो आहे त तई फंतागिरी था कयो असां सां अदा हले थो न असां अॼु ताईं खीर में पानी न विधो आहे हाणे विझंदा आहियूं बर्फ पर हाणे जेके भता छोरा चवई त लिखीसि